दोस्तों अस्सलाम वालेकुम याली मदद। जीअं त तव्हां भाइरनि जी दुआ अल्लाह साईं असांजे भाउ प्यारे मोहम्मद हाशिम खे जेको आहे सो हाणे कुझु सिहत ॾिनी आहे, सही आहे। तव्हां ॿाहिरि ॾिसी सघो था दोस्त जेके आहिनि ही खाए बि थो, नाश्तो करे थो पियो। अल्लाह साईं हुनखे ख़ुशि कंदो। जीअं दुआ कयो था पिया ईअं ई दुआ कजो। अस्सलाम वालेकुम याली मदद। दोस्तों मां अवांजे दुआनि जो तलबगार आहियां। जिन दोस्तनि मुंहिंजे लाइ दुआऊं घुरियूं आहिनि मां उन्हनि जो थोराइतो आहियां, ऐं जेके घुरनि पिया उन्हनि जो बि थोराइतो आहियां। दुआ कजो, महिरबानी। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि कंदो। मूंखे दुआ कजो, पंहिंजी दुआनि में यादि कजो। अञा 2 टे ॾींहं लॻी सघनि था, 1 2 ॾींहं। दोस्तों मुंहिंजी वॾी महिरबानी तव्हां भाइरनि जी, जो तव्हां भाउ जे लाइ दुआ कयो पिया ऐं दुआ कयो। दुआउनि जी ज़रूरत आहे। अल्लाह साईं मूंखे ख़ुशि कंदो रब साईं। मां उन्हनि सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन दोस्तनि मुंहिंजे लाइ दुआ घुरी आहे। मदीने में ऐं हर हंधि मतिलबु घर घर मां दुआ ॾिठी आहे मुंहिंजे लाइ। मां शुक्रगुज़ार आहियां सभिनी दोस्तनि जो, बेहद शुक्रगुज़ार आहियां। उन्हनि नाचीज़ लाइ एॾी मोहबत जो मां विसारे नथो सघां। महिरबानी, थैंक यू। अलाह ख़ुशि कंदो। वॾी महिरबानी सॼी संगत जी, पूरे सिंध वासियुनि जी, जेके परदेस में दोस्त रहनि था उन्हनि जी महिरबानी, जिन मूं नाचीज़ लाइ दुआऊं घुरियूं ऐं घुरनि पिया। लख थोरा जा अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। मूं फेसबुक ते न पियो हलायां, पर मूंखे दोस्त ॿुधाइनि पिया त अलाए केतिरा मुंहिंजे लाइ कमेंट दुआउनि जा, उन खां पोइ लाइक। वॾी महिरबानी दोस्तनि जी। दुआ कयो दोस्तों, अल्लाह साईं सिहत जी, अल्लाह साईं अव्हांखे बि सिहत ॾींदो। आमीन।